नाज़रीन, ठारो शाह में अखियुनि जी मुफ़्त कैंप लगाई वई, जंहिंमें माहिर डॉक्टरनि मरीज़नि जी चकास करे खेनि मुफ़्त दवाऊं ऐं लेंस ॾिना विया। उन हवाले सां रिसुदा मोहम्मद जोड़ियल मंगी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं रूरल हेल्थ सेंटर ठारो शाह में, जिते इंटरनेशनल अखियुनि जी अस्पताल अल इब्राहिम जे तरफ़ खां हिकु रोज़ा मुफ़्त जेको आहे सो अखियुनि जे मुआइने जी जेको आहे सो कैंप लगाई वई आहे। अचो त अल इब्राहिम जे अखियुनि जे माहिर डॉक्टरनि ऐं ईंदड़ मरीज़नि सां उन मुतलिक़ ॻाल्हि ॿोल करियूं। अल इब्राहिम जे तरफ़ां ही जेका अखियुनि जी कैंप लगी आहे तमामु सुठी आहे ऐं भलाई जो कमु आहे। तक़रीबन 200 खनि माण्हू जो हींअर जेके उनखे लेंस लाइ उनखे मिलिया आहिनि कार्ड, ऐं हीअ ॾाढी सुठी आहे। ऐं असां सिफ़स वारा ऐं शहर वारा जेके बि MPMS खे असां अर्ज़ु था कयूं त वधि में वधि अहिड़ा कमु कराइनि, ख़ैर जो कमु आहे, भलो कमु आहे, जीअं ग़रीबनि खे वधि में वधि फ़ाइदो थी सघे। अखियुनि जो मूंखे लेटर मिलियो आहे, मां शुक्र थी कयां अलाह जो। अखियुनि जो लेटर मिलिया, ग़रीब जी मदद आया। अल इब्राहिम वारनि अस्पताल वारनि डॉक्टरनि जी असां शुक्रगुज़ार आहियूं, ग़रीब आहियूं ऐं मूंखे जिस्मो ॾिनो अथऊं, मुंहिंजी अखि ॾिठनि। जीअं त असां हींअर अल इब्राहिम आई हॉस्पिटल कराची जी तरफ़ां आया आहियूं। हिते कैंप सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां इन जे करे ही आहे त जीअं उन्हनि मुस्तहिक़ मरीज़नि ताईं पहुची सघूं जेके अफोर्ड नथा करे सघनि। हिते असां सुबुह खां वठी तक़रीबन नियर अबाउट 500 पेशेंट स्क्रीन कया आहिनि, चेक कया आहिनि। उन्हनि मां 80 मरीज़ असां दाख़िल कया आहिनि मोतीअ जे लाइ, जंहिंजो असां बग़ैर टाके जे फेको जे ज़रिए ऑपरेशन कंदासीं। 100 जे लॻभॻि जेको असां सो पेशेंट जेके एडमिट करे बि चुका आहियूं, जिन जा ऑपरेशन थींदा। अञा पोयां मरीज़ रहियल आहिनि, अञा वेठा आहियूं, ॾिसूं था अञा पोयां ॾिसूं केतिरा अञा पोयां मरीज़ आहिनि। अॼु ही जेका असांजी कैंप आहे मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स में अल इब्राहिम वारनि लॻाई आहे। अॼु असां वटि आहे, सुभाणे किथे ॿिए हंधि सुभाणे में सुठो कमु आहे। मक़सदु आहे त ग़रीबनि लाइ ऐं जेके अफोर्डेड न आहिनि, ऑपरेशन नथा करे सघनि, या कीअं हीअ आहे स्क्रीनिंग जी लाइ सिर्फ़ु इहा कैंप आहे। त जंहिंखे कंहिंखां ज़रूरत आहे, जंहिंखे चश्मे जी ज़रूरत आहे, कंहिंखे ड्राफ्ट जी ज़रूरत आहे, कंहिंखे ऑपरेशन जी ज़रूरत आहे, त हू उन हिसाब सां जेको आहे सो ही कंडियारे में ही ऑपरेशन कराईंदा ऐं हुनखे डेट ॾींदा ऐं हुन कार्ड ठाहे ॾियनि था। अलाह ताला जस्ट सुठो अमल आहे। कैमरामैन राना अशरफ सां गॾु मोहम्मद जुड़ियल मंगी, मेहरान TV ठारो शाह।